नमस्ते, मां तव्हांजो उस्ताद जयप्रकाश। अॼु असां तव्हांखे वेलकम कयूं था डीवा क्लास के स्पेशल ब्लॉग में। जीअं त अॼु असां असांजे ॻोठ जी सभ खां हसीन, सभ खां पुरसुकून जॻह ते पहुता आहियूं। इहो आहे असांजे फुलाडी जी ख़ूबसूरती, असांजे फुलाडी जो बाग। तव्हांखे ॾिसण में अचे थो त जिते किथे हरियाली चो तरफ़ अॼुकल्ह जेको असांजे माहौल में तमामु घटि पुरसुकून माहौल माण्हुनि खे मिली रहियो आहे। ॻोठ जी हसीन ख़ुशी, ॻोठ जो सुकून माहौल जेको ॻोठ में जेकी असांजे बागनि में, असांजे ॿंजनि में, असांजी कुदरती ख़ूबसूरती में आहे, उहो किथे बि कोन्हे। त अचो असांजे माहौल खे, असांजे पुरसुकून रंग बरंगी बाग खे, असांजे ॻोठ जी हसीन सभ खां प्यारे में प्यारी जॻह जो मज़ो वठूं ऐं हिकिड़ो नज़ारो तव्हांखे असांजे चैनल जे ज़रिए अॼु असां ॾेखारे रहिया आहियूं। छो त पढ़ाई सां गॾु दिमाग़ फ्रेश हुजण बि तमामु ज़रूरी आहे। थैंक यू डीवा क्लास। सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं शेयर कयो। थैंक यू। हक़ मौजूद सदा मौजूद। ॻोठनि जी जेका ख़ूबसूरती आहे उहो तमामु ॾिसण वटां आहे। उन जो को बि मुक़ाबिलो कोन्हे। ॻोठ जो जेको हिकिड़ो थधिड़ो माहौल, थधिड़ी हीर ऐं इहो पखियुनि जूं ॿोलियूं, इहे असांजा जेके जानवर आहिनि उन्हनि जूं ॿोलियूं असांजे कननि खे एॾो त सुकून ॾियनि था जेके असां सोचूं त बि असां सोचे नथा सघूं। इहो सिर्फ़ु असां पाण जेको आहे हिन जो एक्सपीरियंस करे सघूं था। कंहिं ॻोठ में वञी, अहिड़े ख़ूबसूरत बाग में वञी, अहिड़ी ग्रीनरी जो नज़ारो ॾिसी ऐं पखियुनि खे ॿोलींदे जॾहिं ॻाल्हाईंदे असां ॿुधंदासीं त असांजा कन जेके आहिनि उहे ख़ुशी में महकी वेंदा त छा असांजी ज़िंदगी हुई, ॻोठ में छा ख़ूबसूरत पल असांखे जीअण जे लाइ मिलंदा। इहे असांजे ॻोठ जा हिकिड़ा कुझु पल आहिनि जेको असां हिकिड़ो कैमरा जी सूरत में माना क़ैद कया आहिनि। असांजा ॻोठ जा बाग, असांजे ॻोठ जूं ढंढूं, असांजे ॻोठ जा तला, इहे जेके आहिनि हसीन लम्हा असां पंहिंजे कैमरा में क़ैद कया आहिनि तव्हां नाज़रीन जे लाइ। ऐं उमेद आहे तव्हांखे ॾाढो पसंदि ईंदो असांजो इहो वीडियो। सिर्फ़ु तव्हांखे इहो अहसासु ॾियण जी असां नंढी कोशिशि कई आहे त ॻोठ जी माहौल जी जेको साफ़ सफ़ाई जो जेको माना एयर पॉल्यूशन खां पाक जेको आहे हिकिड़ी हवा आहे, उहो असांखे कीअं महसूसु थिए, असां ॻोठ में कीअं सुकून पाईंदा आहियूं, ॻोठ में जीअण जी कोशिशि कंदा आहियूं। हाणे इहो जेको आहे हिकिड़ी बचपन में असां रांदि खेॾींदा हुआसीं, इन खे चवंदा आहियूं इंटी ॾकर। हिकिड़ी काठ जी वॾी स्टिक हूंदी आहे ऐं हिकिड़ी नंढड़ी जेका काठ जी इंटी हूंदी आहे, उन खे धकु हणिबो आहे। जीअं तव्हां हिन में ॾिसी रहिया आहियो रांदि में, त इहे लम्हा जेके आहिनि असांजे बचपन में थी गुज़रिया आहिनि, असां वरी हिकिड़े दफ़े रिपीट करूं था ऐं ॾाढो मज़ो ईंदो हुयो पंहिंजनि दोस्तनि सां, पंहिंजनि यारनि सां, नंढड़नि नंढड़नि ख़्वाहिशनि सां। इहे शयूं ॾाढियूं यादि ईंदियूं आहिनि असांखे। इहे पल असांजी ज़िंदगी जा हसीन पल आहिनि जेके ॾाढा यादि ईंदा आहिनि। ऐं असां वटि अॼु हर शइ आहे, पर असां वटि वक़्तु नाहे, पंहिंजा दोस्त न आहिनि, पंहिंजा उहे दोस्त यार न आहिनि जंहिंसां गॾु असीं इहे रांदियूं खेॾी सघूं। चाहियूं त बि इहे लम्हा असांजा वापसि नथा आणनि। त असां कोशिशि कई आहे त कुझु सेकेंड लाइ, कुझु घड़ी खणण लाइ असां उन्हनि जो अहसासु करे सघूं त असां इहे ज़िंदगी जा ॾियारा केॾा न ख़ूबसूरत ॾियारा असां जीअण जी कोशिशि कई हुई। असां जिया हुआसीं, ॾाढो मज़ो आयो। अॼु माना पंहिंजनि पुराणनि ॾींहंनि खे यादि करण जो मौक़ो मिलियो हुयो। पंहिंजनि ॿारनि सां गॾु थोरो ॻोठ जे माहौल जी विज़िट कईसीं। तव्हांखे बि ॾेखारण जी कोशिशि कयूं पिया त ॾिसो इहे लम्हा केॾा न यादगार लम्हा हुआ। इटी ॾकर खेॾण खां पोइ असां ॻोठ जी हिकिड़ी बहितरीन रांदि असांजो बचपन कीअं गुज़री वियो ख़बर ई न आहे पई। त उहे ॾिहाड़ा जेके आहिनि माना असांजी ज़िंदगी जा यादगार, उन वक़्तु ख़बर न हुई त इहे यादगार लम्हा आहिनि जेको असां हिनखे सही तरीक़े सां गुज़ारियूं। पर अॼु जॾहिं सोचींदा आहियूं त उहे लम्हा जेके हुआ तमामु क़ीमती हुआ, तमामु वैल्यूएबल हुआ। ऐं अॼु असां चाहियूं त बि उहा फुर्ती उन बचपन जी किथां आणी ऐं किथे असां खां उहे रांदियूं कयूं। असांजो जिस्म, असांजी ज़िंदगी जी मसरूफ़ियतुनि असांखे एॾो त मसरूफ़ करे छॾियो आहे। हालतुनि ज़िंदगी जे ख़ुशि रहण जी कोशिशि कयूं था त बि नेठि ॿियो न को मसइलो उजागर थी वेंदो आहे। त इहे लम्हा असांजी ज़िंदगी जा यादगार लम्हा आहिनि
अॼु असां वरी जीअण जी हिकिड़ी कोशिशि कई आहे। तव्हांखे इहो अहसासु ॾियारण जे लाइ असां इहो वीडियो ठाहे उनखे कैद करण जी कोशिशि कई आहे त तव्हां बि पंहिंजो बचपन जेको आहे हिकु भेरे वरी यादि कयो, दोहिरायो ऐं वक़्तु तव्हांखे मिले त ज़रूरु तव्हां जेको आहे पंहिंजी ज़िंदगी जा गुज़िरियल लम्हा जेके आहिनि अहिड़ा जेको अॼु असां गुज़ारिया आहिनि उनखे गुज़ारण जी कोशिशि कयो। पंहिंजी ॻोठ वञो, पंहिंजे ॻोठ जी मालिकी कयो, ॻोठ में दोस्तनि सां गॾु वक़्तु गुज़ारियो, उहे लम्हा जेके आहिनि तव्हांजा गुज़री विया आहिनि उन्हनि खे सुठे नमूने वरी जीअण जी हिकिड़ी कोशिशि कयो। यकीन मञो दुनिया जी हर ख़ुशी खां मथे इहा ख़ुशी आहे जेको तव्हां ॻोठ में उहो बचपन में गुज़ारी हुई। हिकु भेरो वरी कोशिशि कजो, ॾाढो मज़ो ईंदो, ॾाढो मज़ो ईंदो। तव्हांजे बचपन जो यादूं जॾहिं ताज़ा थींदियूं त तव्हां पंहिंजनि ॿारनि खे बि उहे गॾु खणी वञो ऐं उन्हनि खे बि ॾेखारियो त इहा हुई असांजी ज़िंदगी। बिलोर खेॾणु, पता खेॾणु, क्रिकेट खेॾणु, इहो डोड़ वारी रांदियूं खेॾणु, इहे असांजो बचपन हुयो। इटी ॾकर खेॾणु, पाणी में शाखनि ते वहिंजणु वञणु, इहे असांजा लम्हा हुआ। हाणे पंहिंजी ज़िंदगी जीअण जी कोशिशि करियो, तमामु मसरूफ़ियतनि खे साइड में करे कुझु ॾिहाड़ा, कुझु लम्हा, कुझु ॾींहं पंहिंजी ज़िंदगी जे लाइ पंहिंजे लाइ वक़ुफ़ु कयो। छो त इहा ज़िंदगी तमामु नंढड़ी आहे, इहा गुज़री वेंदी त वरी कान ईंदी। इन लाइ पंहिंजे पाण जे लाइ वक़्तु कढो, पंहिंजनि ॿारनि सां गॾु खेॾणु वञो, फिज़िकल एक्सरसाइज़ कयो। तव्हां अगरि सिहतमंद रहणु चाहियो था त इहे एक्टिविटियूं ज़रूरु कयो। तव्हां ख़ुशी माणणु चाहियो था त इहे लम्हा ज़रूरु जियो, छो त इहा ज़िंदगी तमामु नंढड़ी आहे। पंहिंजनि ॿारनि सां गॾु ख़ुशि रहो, जिते बि हुजो नफ़रतूं ख़तमु कयो, हिक ॿिए खे माफ़ु करणु सिखो ऐं पंहिंजा लम्हा जेके आहिनि उहे क़ीमती लम्हा जेके आहिनि उहे विञाइण खां बहितर आहे उनखे जीअण जी कोशिशि कयो। हक़ मौजूदु, सदा मौजूदु, जिते बि हुजो। सिंध आबाद हुजे, जिए लतीफ़, जिए सिंध, जिए सिंधु धरती, जिए सिंधु दरिया। महिरबानी तव्हांजी असांखे ॿुधण जे लाइ, असांखे ॾिसण जे लाइ। ईअं साथ ॾींदा रहियो।